कालू खोसो ॾेई हो पैसा, नब्बू ख़ासकेली ॾेई हो, सन्नू सांगी ॾेई हो, मलू गोपांग भी पैसा पंहिंजा पूरा व्याज ॾेई हो। ही अमीन कोन ॾेई हो आहे। घोरामा जी होता हे अमीन पैसा कोन ॾेई हो आहे छा? अमीन पैसा कोन ॾेई हो ना साईं। घणा वठी हो? 50,000। 50,000? जी साईं। छा चई साल जे लाइ वठी हो न? 1.5 साल। 1.5 साल जे लाइ। हाणे थिया त 1.5 साल ऐं 10 ॾींहं मथे थी आहिनि, पैसा अञा कोन ॾिनई? ना साईं। 4 लाख रुपया थी विया अथसि। तूं तोखे जो कल्ह मोकिलियो मां घर वञे साईं वयो मस कलाक बीठो मस ॿाहिरि ई न निकितो। न निकितो? न। घर ॾिठल थी? जी साईं। हलूंसि त कीअं नथो पैसा ॾे? इन असांखे सम्झो छा आहे? हल अरे गोराम जी साईं। लठ त खयो आहे? सोनारो। हाँ सोनारो खयो आहे। ओह नो। अरे हेठा कर। जी साईं हेठ खड़काए। एड़ा गरीब असांखे न खपेनि, वक़्त ते कमु अचूं, पैसा ॾियूं, वरी टाइम ते पैसा बि न ॾियनि। खड़काए। दुरूद उन पर, सलाम उन पर, खुदा ने खुद कहा है ये। अरे वाह छा थियो वली मोहम्मद, छो तो पर ग़रीब जा दर बने? खैर त आहे बाबा? हाजी कुतुबुद्दीन साहब, हे अमीन गरीब ज़ालिम निकितो, मां एहसास करे पैसा ॾिनामांसि, पर न हे हाल हबीबा जे ॿारनि जो। पर अदा थियो छा है? हाजी साहब थियो वरी छा आहे, मूंखां 50,000 वठी हो 1.5 साल जे कमीशन ते, 10 ॾींहं मथे थी आहिनि, हमरा ज़ाहिर ई कोन्हे। हेड़े वलू तूं अञा इहो व्याज जो धंधो न छॾियो आहे? छा तोखे ख़बर न आहे त इस्लाम में केतिरो गुनाह आहे? सके भाउ जो गोश्त खाइण जे बराबरि आहे व्याज। हाजी साहब तूं 5 साल सऊदी मां कमाया आहीं, घर बि अञा पलेस्तर कोन करायो थी, व्याज में जेका बरकत आहे न उहा कंहिं बि शइ में न आहे। मां त सलाह ॾियां थो तूं बि इहो धंधो शुरू कर। न वली मन न, अलाह मूंखे अहिड़े करतूत ऐं किरदार खां, अहिड़े कारोबार खां बचाए। भले 2 वेला मां बुख छो न मरां, लेकिन मां इहो कारोबार न कंदुमि। हिन ॿार खे बि खामखा ख़राबु कयो थी, हिन खे बि कंहिं स्कूल में दाख़िल कराए, को पढ़े को करे। हाजी साहब मूंखे लॻे थो तोखे पैसे जी ताक़त जी ख़बर न आहे। मां एडवांस में हिन जी इंटर जी सर्टिफिकेट कराए घर रखियो आहे। हल ॻाल्हि कर। वलू कसम खुदा जो तूं असां खां ज़ोर आहे यार, तोखे सम्झा थकासे। हाजी कुतुबुद्दीन साहब तूं त व्याज खां पाक आहे, पर पंहिंजे पुटु सरू खां पुछो थी? मांखां व्याज ते 30,000 वठी वियो थी, चई त बाबे जूं मेहूं ॾींदोमांइ। हाणे इहे घर में जेके मेहूं बीठियूं थी न, इहे मुंहिंजियूं थी। वली मोहन तूं सॼे इलाइक़े ते अज़ाब आहे, खुदा रा इहे कमु छॾ यार। हाणे तोखे छा पुलिस बि कुझु नथी करे? अरे पुलिस वारा त पंहिंजा यार आहिनि। डी सेक्शन वारो जमादार मूंखां 50,000 ओधर ते वठी वियो कमीशन ते, हाणे पहिरीं ते ॾियण जो वाइदो अथसि। तूं जो चएं थो मां ॻोठ ते अज़ाब आहे, जेकॾहिं तूं वारे छोरे खे 30,000 न ॾिना न, ख़ुदकशी करे पियो, पोइ छा करे तूं? शुक्र कर त पैसा ॾिनामांसि, हाणे बि इन व्याज तूं वारे छोरे जी जान बचाई थी। बसि वलू इन पुट जो नालो न खण, अहिड़े पुट खां खट खाली भली। पर हे वीचारो कोन थी हिते, हे अमीर वियो आहे एजाज़ ऐं इमदाद वारनि सां तबलीग ते चिले ते, सो इहे हाणे आहिनि कोन। हली तूं मोटी वञ, पर इहे बाद में जेको सो ॾिसजांइ हिनखे। मार व्याज ते असां खां पैसा वठी असांजो हक़ खाई वियो आहे रेवंड अलाह खे राज़ी करणु। छा हिननि जी इहा इबादत कम जी आहे? तोबा तोबा तोबा। हलड़े गोराम, जेको सामान घर में पियो अथसि उहो हली खणो था। हल कीअं पैसा न पियो ॾे? अरे मुंहिंजो नालो वलू व्याजी आहे, मुंहिंजे पीउ मूंखे पैदा करे पछतायो। no, 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 no.